अगर 1,60,000 माण्हुनि जूनियर स्कूल टीचर लाइ अप्लाई कयो ऐं IBA शायदि टेस्ट वरितो उन में जेके चयो वियो त 55 मार्कूं अगरि एवरेज आउट थियनि थियूं शायदि हर सब्जेक्ट में 45% वठिणो हूंदो ऐं पोइ शायदि एवरेज में 55% ते पास थियणो उन में 1% बि उम्मीदवार कामयाबु न थी सघिया 99.3% 1,60,000 एप्लीकेंट्स मां उम्मीदवारनि मां 99.3% फेल थी विया हिन इलाही साराहनि जा पहलू आहिनि हिकिड़ो पहलू त जेको डिस्कस में अचे पियो त इहो आहे असांजो तालीम जो मयार हीअ जेको असीं वॾा हाम हणंदा आया आहियूं ॾहाकनि खां त साईं असांजी तालीम में हीअं पियो थिए पोइ फलाण पियो थिए पोइ हीअं पियो थिए पोइ सिलेबस चेंज पियो थिए पोइ अलिफ पियो थिए पोइ बे पियो थिए जेको घुर्बल हुआ उहो 55% मार्क हुआ असांजे ज़माने फर्स्ट 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर कई उन ज़माने असां हैदराबाद में A लेवल्स ऐं O लेवल्स न हुआ त 55% जो मतिलबु हूंदो त C ग्रेड ही B ग्रेड बि न आहिनि यानी सिंध सरकार 55% पासिंग मार्क्स रखियलु आहे विच इज़ C ग्रेड सो अगरि ही C ग्रेड जा बि उस्ताद जेके कामयाबु थी वञनि हा अगरि त ही C ग्रेड C कैटेगरी में अचनि हा जेके असांजे ॿारनि खे पढ़ाईंदा ऐं हुननि जो मुस्तक़बिल हिननि जे हथनि में हुजे हा बट अलमियो इहो आहे त C ग्रेड बि हासिलु न करे सघिया असांजे स्टैंडर्ड जे हिसाब सां ठीकु आहे जेके 100 मार्कनि मां सो C ग्रेड बि न हासिलु करे सघिया हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि 1200 1300 या 1270 अलाए केतिरा नौजवान पास थिया आहिनि त तालीम जो हशर त इहो आहे यानी हीअ जेको असां वटि वॾी हाम ऐं वॾी ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं वॾा बहस मुबाहिसा थियनि था ऐं पोइ इहा ॻाल्हि थिए थी त साईं एजुकेशन में हीअ सो स्टैंडर्ड त वञी एजुकेशन जो इहो बीठो आहे लेकिन गुड दैट इहा शइ जो हिकिड़ो पॉज़िटिव पासो बि आहे त ॻाल्हि चिटी थी ऐं हीअ जेके हिकिड़ा असां वटि शोज़ में मां ॿुधो पियो काफ़ी ॾींहंनि खां कॉलर्स फ़ोन कंदा त साईं पैसनि ते नौकरियूं ईंदियूं हीअ थींदो हू थींदो अपरेंटली GST ताईं त ही सभु अफ़वाह ऐं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ग़लति साबित थियूं त ज़ाहिर मतिलबु एतिरी स्ट्रिक्ट चेकिंग थी आहे अगरि पास ई न थिया आहिनि त हिननि खे भर्ती कीअं कयो वेंदो ऐं एॾी ॾाढ पुरसी न थींदी त फेल वारनि खे बि हू करे छॾीनि भर्ती करे छॾीनि सो हिननि खे ॿीहर इम्तिहान वठिणा पवंदा ऐं हिन दफ़े शायदि उहे नौजवान हिन में अप्लाई कंदा जेके पहिरीं मायूस हूंदा आहिनि त या नौकिरी ते सिफ़ारिश ते पैसनि ते मिलंदी आहे हरूभरू वञी मथो छा हणूं त शायदि हिन दफ़े हू अप्लाई कनि ऐं नौजवान जेके हिन दफ़े फेल थी विया आहिनि हू वधीक तयारी करे अप्लाई कनि सो ख़बरूं जेके हलियूं पियूं त सिंध काबीना या सिंध गवर्नमेंट इहो गौर करे रही त 55 मार्कनि खे कट ऑफ करे हेठि हाणे 45% ते पास कजे छाकाणि त 16-17 हज़ार नौकरियूं ॾियणियूं आहिनि ऐं पास थिया आहिनि 1250 आउं सम्झां थो त ग़लति थींदो अगरि 1% यानी ही त 0.7% पास थिया आहिनि पर आउं चवां थो अगरि 0.1% बि पास न थिया हुजनि हा 100 जा 100% फेल थिया हुजनि हा मार्कूं घटि न करणु खपनि छाकाणि ॾिसो मूंखे नौजवान खे नौकिरी मिलण ते को अरहा नथो थिया लेकिन उहो नौजवान सुभाणे ॿारनि खे पढ़ाइणो आहे उनखे असां वटि अॻु में ई घणा अंगूठा छाप मास्तर भर्ती थियल आहिनि सभिनी लाइ नथो चवां पर सिफ़ारिशनि ते पैसनि ते सो अगरि ही बुनियाद ऐं GST आहे जूनियर स्कूल टीचर हितां ॿार जो बुनियादु रखिजे थो सो महिरबानी कयो हिनखे हिते ई रहणु ॾियणु खपे ऐं ॿीहर टेस्ट कजनि ऐं PhD में बि ईअं ई स्ट्रिक्ट सॼी फॉलोइंग थियणु खपे ट्रांसपेरेंट रहणु खपे ऐं तव्हां हिकिड़ी कॉन्स्टेंट एफर्ट कयो ताकी तव्हां वटि क्रीम जेको नौजवाननि जी आहे उहो उस्ताद भर्ती थियनि न की ही को बेरोज़गारनि खे नौकरी ॾियण जी स्कीम हुजणु खपे त हिकिड़ी हिन जो हिकिड़ो पॉज़िटिव साइड घटि में घटि इहो आहे त ठीकु आहे असांखे पंहिंजी किथे बीठल आहियूं उहो नज़र आयो आहे